Wala ka ba naman? Wala ka ba naman? Paniprapat siya di kamu ya berpendapat ya. डाकुओं सिंध के चोर गवर्नमेंट और पाकिस्तान के इस्टेब्लिशमेंट को एक पठान का पैगाम। आप पिछले आई हैं? हाँ, कौन आया आपके साथ? क्या नाम है आपकी मम्मा का? जी सलमा। ये कौन है? कैसे कर रही हैं आप? क्या नाम है उसका? जी सिंध उहा धरती आहे जंहिं ते सदियुनि खां हमला थींदा रहिया आहिनि। कॾहिं लश्कर आया, कॾहिं धाड़ियल, कॾहिं मज़हब जे नाले ते त कॾहिं गैरत जे नाले ते हलां थी। पर अॼु 2026 में हिकु मासूम ॿारड़ी हरीम पठान जो नालो हिकु भेरो ॿीहर सिंध, पिशावर ऐं अफ़गानिस्तान, रंजीत सिंह ऐं क़बाइली हमला ऐं परसगीर जी तारीख़ खे ताज़ो करे वियो आहे। छा हुरम सिर्फ़ हिकु ॿारड़ी हुई या वरी उहा हिकु अहिड़ी कहाणी आहे जंहिंजा पाशा सिंधू तारीख़ जे इन्हनि खूनख्वार ख़्वाबनि ताईं वञनि था जिते सिंध ते काहूं थींदियूं हुयूं ऐं माण्हू ग़ुलाम बणाया वेंदा हुआ। आख़िर छो हर दौर में सिंध ई कमज़ोर सम्झी वई? छो हर सियासी, मज़हबी ऐं क़बाइली ताक़त जो रुख़ आख़िरकार सिंध ॾांहुं थियो? ऐं छा अॼु बि तारीख़ पाण खे वरजाए रही आहे? अॼु जी हिन कहाणीअ में असां सिर्फ़ नारी हुरम केस न पर अफ़गान लश्कर कशिन, महाराजा रंजीत सिंह ऐं सिख सल्तनत, अंग्रेज़नि ऐं मज़हबी तहरीकनि ऐं परसगीर जी इन लिकल सियासी तारीख़ ते ॻाल्हाईंदासीं जंहिंखे अॼु बि घणा माण्हू ॿुधाइण खां डिॼनि था। अफ़गान, काहूं, सिंध, रंजीत सिंह ऐं हुरम केस तारीख़ जो ख़तरनाक ॻंढापो आहे। पिशावर मां मुबीना तौर अगवा थियल मासूम ॿारड़ी हुरम पठान जो केस सोशल मीडिया ते बाहि पकड़िजी वियो। पहिरियां इल्ज़ाम लॻाया विया त ॿारड़ी खे सिंध जे कचे वारे इलाइक़े जे धाड़ियुनि अगवा कयो आहे, जंहिं ते पठाननि तरफ़ां क़ौम परस्ती जा नारा लॻाया। सिंध ख़िलाफ़ नफ़रत उभारी वई ऐं सोशल मीडिया ते हिकु ख़तरनाक माहौल उथायो वियो। पर पोइ हक़ीक़त साम्हूं अचणु शुरू थी। रिपोर्टुनि में आयो त हुरम खे अगवाई न कयो वियो हो, बल्कि इल्ज़ाम आहे त संदसि सॻी माउ सदाम नाले मुबीना एजेंट वसीले हिकु मक़ामी मौलवी जंहिंखे कारी चयो वेंदो हो उन हवाले कयो ऐं पोइ सिर्फ़ 8 लख रुपयनि में हिकु मासूम ॿारड़ी जी क़िस्मत जो सौदो कयो वियो। उहा फ़क़ति ख़बर न हुई, उहा समाज जे मुंहं ते हिकु ज़ोरदार चमाट हुई। बाद में वधीक हैरान कंदड़ इंकशाफ थियो त साॻी मौलवी सिंध जे कचे वारे इलाइक़े सां तालुक़ रखंदड़ हिकु अहिड़े शख़्स खां 15 लख रुपया वठी उन मासूम ॿारड़ी जो निकाह करायो। चयो पियो वञे त ही समूरो मुबीना ड्रामो रावलपिंडी जी चौंगी नंबर 26 जी हिकु किराए जे घर में थियो ऐं सभ खां वॾो सवाल ॿारड़ी जी माउ पाण उते मौजूदु ॾेखारी वई। सोचियो, हिकु मासूम ॿारड़ी जेका रांदीकनि सां खेॾण जी उमिरि में हुई उनखे बाज़ार जे माल वांगुरु विकिरो कयो वियो ऐं पोइ जॾहिं मामिलो फाटण लॻो त सोशल मीडिया ते सिंध ऐं कचे जे धाड़ियुनि खे ॾोहारी बणायो वियो। छो? छाकाणि त तारीख़ शाहिद आहे जॾहिं बि असल मुजरम लिकाइणा पवंदा आहिनि त इल्ज़ाम कंहिं बि क़ौम ऐं ॿी इलाइक़े ऐं धरती ते उछलाया वेंदा आहिनि। पर हाणे अचो वक़्त जी उन सुरंग में दाख़िल थियूं जिते सिंध ते बार बार काहूं थींदियूं रहियूं। समा ऐं सूमरा दौर जी ख़ात्मे खां पोइ सिंध सियासी तौर ते कमज़ोर थियण लॻी ऐं जॾहिं बि का धरती कमज़ोर थींदी आहे त ताक़तवर क़बीलनि, लश्करनि ऐं हमले आवरनि जूं नज़रूं बि उन ते पवंदियूं आहिनि। तारीख़ गवाह आहे त अफ़गान ऐं क़बाइली लश्कर वक़्त ब वक़्त सिंध ऐं पंजाब ते हमलो कंदा रहिया। इन्हनि हमलनि जा मक़सद छा हुआ? लूट मार, ग़ुलाम बणाइण, ख़राज वसूली करण ऐं सियासी असर वधाइण ऐं पोइ ॻोठनि जा ॻोठ साड़िया वेंदा हुआ, कारवान लुटिया वेंदा हुआ ऐं माण्हुनि खे ज़बरदस्ती वञण जा वाक़िया बि तारीख़ में लिखियल आहिनि। तारीख़ मौजूदु आहे त मुग़लिया सुल्तनत जो ज़वाल कॾहिं कमज़ोर थी त कॾहिं परसगीर ताक़त जो तवाज़ुन टुटण लॻो। हर इलाइक़ो पंहिंजी बचाव लाइ जंग विहण लॻो ऐं पोइ पंजाब मां
हिक नई ताक़त उभरी। सिख सल्तनत जंहिंजो अॻवान हो महाराजा रणजीत सिंह। रणजीत सिंह सिर्फ़ हिकु हुक्मरान न हो, हू हिकु अहिड़ो हकमत अमली वारो माण्हू हो जंहिं पंजाब खे मुतहद कयो, पिशावर ताईं पंहिंजी हुकूमत वधाई ऐं अफ़गानिस्तान जे हदनि ताईं पंहिंजी ताक़त जो ख़ौफ़ पैदा कयो। केतिरनि ई तारीख़नि में अचे थो त रणजीत सिंह चाहियो पए त सिंध ॾांहुं बि वधे, छाकाणि त सिंध उन वक़्तु वापार, दौलत ऐं दरियाउनि रस्तनि जे इंतिहाई अहम हुई। पर पोइ अंग्रेज़नि जी सियासी रांदि शुरू थी वई। अंग्रेज़नि खे डपु हो त जेकॾहिं रणजीत सिंह सिंध ताईं पहुची वियो त सॼी परसगीर जो ताक़त जो नक्शो बदिलजी वेंदो। उन करे बरतानवी ईस्ट इंडिया कंपनी सिंध जे टालपुर हुक्मरान सां लाॻापा वधाया, मुआहिदा थिया ऐं रणजीत सिंह जी सिंध ॾांहुं वधण जो रस्तो बंदि कयो वियो। पर यादि रखो, अंग्रेज़ कॾहिं बि कंहिंजा दोस्त न हुआ, हू सिर्फ़ पंहिंजे मफ़ाद जा ग़ुलाम हुआ। साॻे ई दौर में हिकु ॿी ख़तरनाक तहरीक उभरी, सैयद अहमद बरेवली ऐं शाह इस्माइल जी तहरीक, जंहिं सिख हुकूमत ख़िलाफ़ मज़हबी जंग जो ऐलान कयो। केतिरनि ई माण्हुनि उनखे जहाद चयो, केतिरा ई उनखे सियासी बिगावत। कुझु मोरख चवनि था त उन तहरीक खे बरतानवी मफ़ादनि बि इस्तेमालु कयो, पर सभ खां दिलचस्प हक़ीक़त छा हुई? हर मुस्लमान उन तहरीक सां गॾु न हो ऐं हर सिख मुस्लमान जो दुश्मन बि न हो। सिख फ़ौज में मुस्लमान सिपाही बि हुआ ऐं कुझु इलाइक़नि में मज़हबी रवादारी जा मिसाल बि मिलनि था। यानी तारीख़ कारी ऐं अछी न हूंदी आहे, बल्कि उन में हज़ारे रंग हूंदा आहिनि। उन दौर में सिंध जा केतिरा ई मज़हबी ख़ानदान अफ़गानिस्तान ॾांहुं हिजरत करे विया। उन्हनि खे लॻो त उते इस्लामी हुकूमत क़ाइमु थींदी, पर पोइ साॻिया माण्हू बुख, गुरबत ऐं महरूमनि जो शिकार थिया। केतिरनि ई ख़ानदान जूं ज़िंदगियूं तबाह थी वयूं ऐं पोइ तारीख़ जो हिकु ॿियो सबक़ साम्हूं आयो, जज़्बाती नारा हमेशह हक़ीक़त नाहिनि हूंदा। हाणे सवाल उहो आहे त छा अॼु बि तारीख़ पाण खे वरजाए रही आहे? छा अॼु बि क़ौम परस्ती, मज़हबी नफ़रत खे इस्तेमालु करे माण्हुनि खे तक़सीम कयो पियो वञे? छा हरीम पठान केस में बि असल हक़ीक़त लिकाइण लाइ सिंध ऐं कचे में टारगेट कयो वियो? छा सोशल मीडिया नए दौर जी जंग बणिजी चुकी आहे? यादि रखो, जॾहिं बि समाज कमज़ोर थींदो आहे त वापारी सिर्फ़ बाज़ारनि में न, पर इंसाननि जी क़िस्मत जा बि सौदा कंदा आहिनि। जॾहिं कानून कमज़ोर थींदो आहे त मासूम ॿारड़ियूं बि महफ़ूज़ न आहिनि रहंदियूं, ऐं जॾहिं क़ौमूं तारीख़ विसारे छॾींदियूं आहिनि त साॻियूं ग़लतियूं ॿीहर वरजायूं वेंदियूं आहिनि। सिंध जी तारीख़ सिर्फ़ हमलनि जी तारीख़ नाहे, उहा मज़ाहमत जी तारीख़ बि आहे। उहो ई सबबु आहे जो सदियुनि जो काहुन बावजूद ही धरती अॼु बि ज़िंदह आहे। पर सवाल अॼु बि मौजूदु आहे त छा असां तारीख़ मां सिखंदासीं या वरी ईंदड़ नस्लुनि खे बि साॻियूं खूनख्वार कहाणियूं ॿुधाइणियूं पवंदियूं? जेकॾहिं अव्हां चाहियो था त अहिड़ियूं लिकियल तारीख़ूं ऐं हक़ीक़तूं साम्हूं अचनि त पोइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं फेसबुक खे फॉलो कंदा रहो।